सिंधी बोली सिंधी बोली। जारी रिपोर्ट शामिल खाना पिरालो सिंधी बोली के कौमी बोली जो दर्जो दिनो वने। सिंधी अदबी संगत पिरालो तरफा साथ जे ऑफिस हाँ एक जागृता रैली कढी वई। जागृता रैली के सिंधी अदबी संगत सिंध जे मरकजी ऑडिटर सजाद मीरानी शाह पिरालो जे सेक्रेटरी सईद सिंधी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंधी ॿोली सदियुनि जी तारीख़ तहज़ीब ऐं तमदन रखे थी। सिंधी ज़बान खे पंहिंजी धरती ऐं लिखत आहे, पर अफ़सोस त सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो हासिल नाहे थियो। जॾहिं त अंग्रेज़ साम्राज्य जे दौर में बि सिंधी ॿोली खे क़ौमी हैसियत हासिल हुई। उन्हनि मुतालबो कयो त सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे। ॿी सूरत में असांजी जिदोजहद उन वक़्त ताईं जारी रहंदी जेसिताईं सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो नथो ॾिनो वञे। रैलीअ में सनाउल्लाह बलोच, अब्दुल करीम शेख, नियाज़ अली सोलंकी, ज़ाहिद हुसैन शेख, हरेश कुमार, अब्दुल जब्बार मीरानी समेत शाइरनि, अदीबनि, सहाफ़ियुनि, सियासी समाजी कारकुननि ऐं केतिरनि ई मौजूदनि शिरकत कई। रिपोर्ट में साज़मन सोलंकी, पाकिस्तान न्यूज़ TV पिरालो। सिंधु समूरी सोन सिंधु सजी सुरहान सिंधु बिटाय घोट जी सिंधु बिटाय घोट जी सिंधु बिटाय सान सिंधु सजी सुरहान सदा सिंधु है सिंधु में हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो करियां। हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो करियां। मां जिते भी हुजां, मां जिते भी हुजां, हो सिंधु तू ही ज्योति आहे। मां जिते भी हुजां, मां जिते भी हुजां।